साखी। जय झूलेलाल। अज पाण ॻाल्हि कंदासीं सिंधी पापड़। छाकाणि त 36 क़ौमूं पापड़ खाईंदियूं, पर सिंधी उन में अॻियां था अचनि कि सिंधी पापड़ आहिनि। पापड़नि जो आविष्कार किथां थियो? छा वजह आहे कि सिंधी इन सां मशहूर थिया कि पापड़ सिंधी खाईंदा आहिनि? सिंधियुनि जी इजात आहे इहा। के वजह सां चईंदा आहिनि हर शइ जी हिकु वजह हूंदी आहे, हर शइ जो हिकु कारण हूंदो आहे। कहिड़े कारण सां, कहिड़ी वजह सां पाण पापड़ खाईंदा आहियूं? पाण खे पापड़ पसंदि आहिनि। केरु पंहिंजे घर ईंदो आहे त पाण पापड़ पाणी अॻियां रखंदा आहियूं। छा वजह आहे? छो खाईंदा आहियूं? अॼु मां तव्हांखे इन जे बारे में विस्तृत ऐं सुठी जानकारी ॾियण आई आहियां। इहा ॻाल्हि आहे पंहिंजे सिंध जे वक़्त जी। त पहिरें जे वक़्त में लाइटूं कोन हूंदियूं हुयूं ऐं हवाई जहाज ऐं के गाॾियूं कोन हूंदियूं हुयूं। त जेके पाण जा जेके सफ़र कंदा हुआ, पाण जेको कमु कंदा हुआ, त पाण खे नाव जे ज़रिए, घोड़े जे ज़रिए, बैलगाड़ी जे ज़रिए पाण पंहिंजा धंधा हलाईंदा हुआ। जॾहिं पाण सिंधु नदी पार कंदा हुआ त पाण खे ॾाढो वक़्तु लॻंदो हो। त उन में जेके भाउर वेंदा हुआ त उहो सफ़र ॾाढो लंबो हूंदो हो, महीने जो, 2 महीने जो, 1.5 महीने जो। त उन में भाउर खणी छा वञनि, खाइनि छा खणी वञनि? भाॼी मानी, त भाॼी केतिरा ॾींहं हलंदी? त जेकी पाण भाॼी मानी खणी वेंदा आहियूं त भाॼी 1 ॾींहुं, 2 ॾींहुं, 3 ॾींहं, इन खां वधीक तव्हां नथा खाई सघो, सही नथी रही सघे। घणेई पंहिंजा भाउर हुआ जेके दरिया फल खाईंदा हुआ, दरिया फल पसंदि हो, त उन सां पंहिंजी जीविका हलाईंदा हुआ। पर पहिरीं बि ऐं अॼु बि घणेई भाउर सात्विक आहिनि जेके दरिया फल न खाईंदा आहिनि। त उहे छा खणी वञनि, उहे छा कनि, हू छा खाइनि? इहो हिकु ॾाढो वॾो विषय हूंदो हो पंहिंजे सिंधियुनि लाइ, त हू पंहिंजा भाउर छा खाइनि। त इहा इजात पंहिंजी सिंधी भेनरुनि जी आहे। उन्हनि जेकी दाल, उन में जेको पए थो न, दाल, जीरो, सोडा, कारा मिर्च, इन जो जेको उनजी जेकी तासीर ऐं ताक़त आहे, उहो खाइण सां बुख थी मिटे ऐं लंबे टाइम लाइ बुख थी मिटे। त अॼु बि पाण जेॾी महिल खाईंदा आहियूं त पाण खे नथो लॻे कि 2-2 कलाक, 4 कलाक, 6 कलाक पाण हली वेंदा आहियूं। 2 पापड़ सां, पापड़ जी भोर सां पाण फुल्का अॼु बि खाईंदा आहियूं। त जेॾी महिल पंहिंजो गलो तर थो थिए या पाण जेॾी महिल सीरो या कुटी खाऊं था त पाण चवंदा आहियूं पहिरीं पापड़ ॾियो। त पंहिंजूं भेनरुनि खे इहा चिंता थी, इहा इजात पंहिंजी भेनरुनि कई कि पाण जेॾी महिल उन्हनि खे पापड़ ठाहे ॾींदासीं त उहे लंबे समय तक उहे पापड़ सां पंहिंजी बुख शांत करे सघनि था, सुठी तरह कम करे सघनि था। त इन वजह सां इहा इजात पंहिंजी सिंधी भेनरुनि कई हुई। उन खां पोइ इन जो आविष्कार पंहिंजी भेनरुनि कयो आहे। उन्हनि पंहिंजे भाउरनि लाइ कि बुख शांत कीअं कजे, इहो उन्हनि घरनि में वेही करे इहे पापड़ ठाहिया आहिनि। अॼु बि इहो ॾाढे वॾे स्केल ते, ॾाढे सुठे तरीक़े सां बिज़नेस पियो थिए सिंधी पापड़नि जो। उन में सिंधियुनि जो नालो सभिनि खां पहिरीं थो अचे, छोकी सभिनि खां वधीक चाव सां ऐं दिलि सां खाइण वारा पापड़ सिंधी आहिनि। पर चईंदा आहिनि न, हर शइ जी अति ख़राबु आहे। जंहिंजो डाइजेशन ख़राबु हुजे या जंहिंखे तकलीफ़ हुजे त वधीक पापड़ खाइण बि ग़लति आहे। त लिमिट में हर शइ सुठी लॻंदी आहे, सुहिणी आहे। इन में जेकी सामग्री आहे उहो बुख खे शांत थो करे। त मूंखे लॻे थो मां इहा सुठी सुहिणी जानकारी पापड़नि जे बारे में ऐं मुंहिंजे समाज खे ॾेई रही आहियां। सतनाम साखी। जय झूलेलाल।